ओबावड़े वेझो कणिक जी गैर कानूनी स्मगलिंग तां खुराक खाते जे अमलदारनि ऐं वापारियुनि में झेड़ो थी पियो। मुरीद शाख वेझो सिंध पंजाब बॉर्डर ते पंजाब कणिक खणी वेंदड़ वापारियुनि जे 10 ट्रालियुनि खे खुराक खाते जे अमलदारनि रोके वरितो, जंहिं ते वापारियुनि ऐं खुराक खाते जे अमलदारनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान हिक ॿिए ते लतुनि ऐं मुक्कुनि जो वसकारो कयो वियो, जिते खुराक खाते जा ऑफिसर ऐं असिस्टेंट कमिश्नर ओबावड़ो रियाज़ अहमद शेख पहुता जन कणिक सां भरियल ट्रालियूं खंबड़ा थाणे ते मुंतकिल कयूं। होॾां खुराक खाते जे अमलदारनि जी फरियाद ते शकील अंजुम, अब्दुल मजीद सोलंकी, शाहिद मेमण समेत 18 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। उन मौके ते डीएफसी दुर्मुहम्मद चाचड़ चयो त कणिक जी चुरपुर ते पाबंदी बावजूद वापारी कणिक पंजाब खणी वञी रहिया हुआ। रोकण ते असांजे अमले खे बारकुट कई वई, जंहिं ते असां केस दाख़िल करायो आहे। होॾां वापारी ऐं ट्रैक्टर ड्राइवर फरार थी विया, जॾहिं त कणिक सां भरियल ट्रैक्टर ट्रालियूं खंबड़ा थाणे जी पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk